कंबर में जमीयत उलमा इस्लाम तरफा वधंदड़ महांगाई ऐं सरकार जे अवाम दुश्मन पॉलिसियुनि ख़िलाफ़ क्रिकेट ग्राउंड खां एहतिजाजी रैली कढी नारेबाज़ी कंदे डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब अॻियां धरणो हुयो। हिन मौक़े ते हाफ़िज़ मोहम्मद उज़ैर जागीरानी, मौलाना गुल मोहम्मद इनकलाबी, मौलवी मोहम्मद सिद्दीक मुगेरी, मोहम्मद यूनुस लाखो, अब्दुल कादिर मुगेरी ऐं ॿियनि चयो त सरकार अवाम दुश्मन पॉलिसियुनि सबबि महांगाई में एतिरो त इज़ाफ़ो अची वियो आहे जो ग़रीब तबिको बुख ऐं बदहाली जो शिकार थी ज़हनी मरीज़ बणिजी ख़ुदकशियूं करे रहिया आहिनि। बदअमनी में पिणु इज़ाफ़ो थी वियो आहे जॾहिं त अवाम जे वोट सां चूंडियल हुक्मरान अयाशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि ऐं सभु ठीक आहे जो राग अलापे रहिया आहिनि। हिननि चयो त ज़ालिम हुक्मराननि खे अवाम ते को बि रहम न पियो अचे। हिननि चयो त सरकार हर हफ़्ते पेट्रोल जा अघ वधाए अवाम खे मौत जे मुंहं में ॾेई छॾियो आहे। हिननि चयो त नाअहल अवाम दुश्मन हुक्मराननि ख़िलाफ़ एहतिजाजी तहरीक शुरू कई आहे जेका संदन ख़ात्मे ताईं जारी रहंदी। कैमरामैन आदिल अली खोसो सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, कोशिश डिजिटल कंबर।